वॾे वज़ीर सईद मुराद चयो आहे त अफ़गान ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारींदासीं ऐं पोइ उन्हनि खे मुल्क बदर कयो वेंदो। कराची में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त बदकिस्मती सां कुझु माण्हू हर शइ खे मनफ़ी बणाईंदा आहिनि। जेकॾहिं पोलियो वैक्सीन में को बि मसइलो हुजे हा त आसफा भुट्टो खे फुड़ा न पियारिया हा। आलमनि ऐं समाजी शख़्सियतुनि खां दरख़्वास्त आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम हलाइनि। हिन जो त ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कंदड़ वालिदेन लाइ वज़ीर हाउस में सेल क़ाइमु कयो वियो आहे। सेल में समूरी डेटा रिकॉर्ड कई वेंदी ऐं पोइ उन्हनि वालिदेन सां राब्तो कयो वेंदो। कोशिश हूंदी त वालिदेन खे आगाही ॾिनी वञे ऐं पोलियो जे फुड़नि जी अहमियत समझाई वञे। वज़ीर आला सिंध वधीक चयो त पोलियो जो वायरस सिर्फ़ 2 मुल्कनि में बचियो आहे। असांजे लाइ शर्म जी ॻाल्हि आहे त असां पोलियो खे अञा शिकस्त न ॾेई सघिया आहियूं। अफ़सोस आहे त जो हलंदड़ साल सूबे में पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया आहिनि।